जीनायूं का जागीर ज़ालिम अमीर वडेरा तीर। कुछ भी थे थींदो वही जेको मां चाहींदुसि। तुंहिंजी शादी कामिल सां कोन थींदी ऐं अॼु खां पोइ तूं हिन ई ॻोठ में रहंदीअ। तुंहिंजो शहर वञणु बंदि। न बाबा न, इहो ज़ुल्म न कयो मूं ते बाबा। बाबा इहो ज़ुल्म न कयो। अरबेली वठी वञेसि हिन खे अंदरि। मुंहिंजी अखियुनि खां परे करीसि। मां हिन जी सूरत बि ॾिसणु नथो चाहियां। बाबा ईअं न चओ बाबा, ईअं न चओ बाबा। न बाबा, बाबा बाबा। शुक्र आहे मुंहिंजा अल्लाह त ही ख्वाब हो, हकीकत न हो। हशमत खान मां त हाणे ॿीहर लड़ी आहियां। इन मुंहिंजी कमज़ोर न सम्झ, इहा मुंहिंजी शराफ़त आहे। बाक़ी दीनो सां वठणु मां ॼाणां थो। ॾिस कोड़ल, फ़ैसिलो थियो आहे त उन ते अमल बि ज़रूरु थींदो। रहिस इहो ई त पुछां पियो न त कॾहिं अमल थींदो। घोड़ा मां अॼु ई कमदार खे चई थो छॾियां त दीनो खे चई छॾींदो। बाक़ी न त दीनो जहिड़े अहसान फरामोश जो मां मुंहुं बि ॾिसणु पसंदि नथो कयां। ठीकु आहे बदार, तव्हां भली ॻाल्हायोसि, पर वधीक मां इल्ज़ाम न कंदोमांव। हा हा तूं ख़ातिरी कर, मां अॼु ई ॻाल्हाए थो छॾियांसि। बोतार ॿुधण में इहो आयो आहे त दीनूअ सां गॾु चारण बि खून बहा में छोकिरी ॼणु नथा चाहिनि, छो त इहा छोकिरी चारण जे पुट जी मंग आहे। घोड़ा मंग आहे त छा थी पियो? हा खून बहा में वही त वही। उहा कमदार खे सम्झाए छॾियो, न त मां पंहिंजे ॿोलीअ में सम्झाईंदोमांसि। ठीकु आहे ठीकु आहे, मां कमदार खे सम्झाए छॾींदुसि, तूं घबराए न। पेपर संभालण वारो वॾो टफ थो लॻे। कामिल मूं फ़िलहाल ॻोठ वञण जो इरादो बदिलाए छॾियो आहे। रियली? सुराण, छा तूं सच पई चवीं? हा साईं, बिल्कुलु सच। वाह वाह, ज़बरदस्त। भला हिन जो सबबु? बसि अलाए छो दिलि ई नथी चए। तोखे त ख़बर आहे न, मां पंहिंजी दिलि जी ॿुधंदी आहियां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, पर ॻोठड़ी अंकल वारा त इंतज़ारु कंदा न। हा कामिल, पर मां बाबा सां फ़ोन ते माज़रत करे छॾींदसि। वाह वाह, इहो त बहितरु आहे। कामिल, दरअसल ॻाल्हि इहा आहे त हा छो थी परेशान थी? ॿुधाए, छा ॻाल्हि आहे? मां राति हिकु ख़राबु ख़्वाबु ॾिठो आहे जंहिं मूंखे ड्रिजारे छॾियो आहे। मां ॾिठो त मां ॻोठु वई आहियां ऐं मां बाबा सां तुंहिंजो ज़िक्र कयो, जंहिं ते बाबा ॾाढो नाराज़ थी वियो ऐं मूंखे कमरे में बंदि करे छॾियो अथसि। चरी आहे सफ़ा का। भला ॻाल्हि त ॿुध, ख़्वाब बि कॾहिं पूरा थींदा आहिनि छा? ख़्वाब त ख़्वाब ई हूंदा आहिनि न, चरी छोकिरी। ख़्वाब त ख़्वाब हूंदा आहिनि, हक़ीक़त त न हूंदा आहिनि न, ईअं न? बिल्कुलु सही पई चवीं तूं। त पोइ असां जेको गॾु ज़िंदगी गुज़ारण जो ख़्वाबु ॾिठो आहे, उहा बि त ख़्वाबु आहे न, हक़ीक़त त न थींदो न? ॿुधाए कामिल, ॿुधाए मूंखे। ज़रूरु सुराण, ज़रूरु। असां पंहिंजे ख़्वाबनि जी ख़ूबसूरत साबियां ज़रूरु माणींदासीं। चरी तूं दिलि न लाइ, अलाह भली कंदो। ठीकु आहे भाई, ठीकु आहे। तव्हांजी बि ख़िदमत कंदासीं, दिलि सां ख़िदमत कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राणा खान, भली करे आया, भली भली करे आया मुंहिंजे राज में। ही हशमत खान तोखे वेलकम थो करे। बोतारा तव्हांजो हुकुम पिया थो, इन लाइ हाज़िर थियासीं तव्हांजे राज जी ख़िदमत करण लाइ। हा राणा खान, ख़िदमत त तोखे करणी आहे। घणनि ई दुश्मननि जा कर्ज़ चढ़ी विया आहिनि। ज़ाहिर आहे हाणे
बदिले में उन्हनि जी ख़िदमत त तोखे ई करणी पवंदी न। बिल्कुलु कंदासीं बोतार, बसि रुॻो इहो ॿुधाए त शुरूआति किथां करणी आहे। हा, अदादी नू इन कूड़ी त बाबा बाहे ॿारे ॾिनी आहे खून बहा संग वठण जे लाइ। ओ तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त मां पंहिंजी न्याणी सुरहाण खून बहा में ॾेई छॾियां? न अदा, त पोइ अदा फ़ैसिलो त इहो थियो हो त खून बहा में संग या 5 एकड़ ज़मीन ॾियणी पवंदी। यार पोइ तूं पाण वारी ज़मीन 5 एकड़ कोड़ल जे मुंहं ते हणी जान छॾाए। छो छाजे करे ॾियांसि? हराम जी मिल्कियत आहे छा? फ़ैसिलो थियल आहे अदा, उहो फ़ैसिलो थियल आहे। मां नथो मञां उन फ़ैसिले खे। वञी चओ कोड़ल खे जेको उनजो ॾोही आहे उन खां वञी हिसाब किताब वठे। पर अदा त जेल में आहे। त बसि जेको उन ॾोह कयो उन जी सज़ा हू जेल में काटे रहियो आहे, त बाक़ी चटी छा जी ॾियां? अरे अदा तूं बि को सफ़ा ज़ोरावर आहे। मुंहिंजो अॼु बि इनकार आहे ऐं सुभाणे बि साॻियो ई जवाबु हूंदो। मुंहिंजो उन फ़ैसिले सां को वास्तो ई न आहे। मुर्गो मिली वियो? किथे आयो मुर्गो? ओ इहो वण हेठां वेठल हमरा। कट चांहि जेतिरा पैसा बि कोन्हनि, सुञो आहे तॾहिं त वण हेठां उबासी वेठो थो तॾहिं पियो। तोखे कीअं ख़बर पई त सुञो ऐं कंगलो आहे? इहा निशानी सुञनि ऐं कंगलनि जी न पर कंजूसनि जी बि थींदी आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त हाणे ई हली था कड़कऊं, ॾिसूं था छा थो निकिरेसि। ओए छा थो करी हिते? कुझु न साहब, वण सां टेकरे में वेठो आहिनि। छो घर घाट कोन्हे छा? जो हिते बेवान वांगुरु वेठो आहीं? आहिनि साहब, हिक खां 2 घर आहिनि। ॿिन्हिनि ज़ालनि खे अलॻि अलॻि रहायो आहे। पोइ बि जा मस्जिद में नसीबु थींदो आहे सुम्हणु, जा वण हेठूं। 2 शादियूं कयूं अथई, माना त माल वारो आहे। जहिड़ो तोड़ो हुजे हा त असां वांगुरु हिकु त ख़र्चु भरण में आदुर थो हुजे। इहो त गंजा मालिक जो। चङो, तो जो 2 शादियूं कयूं आहिनि त सरकार खां सर्टिफिकेट वरितो अथई, इजाज़त वरिती अथई। इन में इजाज़त आहे शादी? शादियुनि जी इजाज़त, ॿियो वरी छाजी इजाज़त? वॾो ॾोह कयो आहे तूं, 3-4 साल टीप पकी अथई। पर साहब हिन में ॾोह कहिड़ो आहे? मुल्क जी आबादी वधंदी पई वञे, वसीला आहिनि कोन। तो जहिड़ा माण्हू 2 शादियूं करे मुल्क खे मुसीबत में था विझणु चाहियो। इन करे त असांखे टारगेट मिलियो आहे त अहिड़नि मुल्क जे दुश्मन माण्हुनि खे पकिड़े जेल में विझो। हल हाणे जेल जी हवा खा हली। ईअं न कयो साहब, मूंखे माफ़ु करे छॾे ॾियो। हरगिज़ न, इन ॾोह जी माफ़ी आहे ई कोन। ईअं साजन? बिल्कुलु, हल अॻियां थी। साहब तव्हां भई भला माण्हू था लॻो, मूंसां भलाई कयो न। अॼुकल्ह कोई कंहिंखे मुफ़्त में धिको बि कोन थो ॾे, तोखे असां मुफ़्त में छॾे ॾियूं? मुफ़्त में छो छा न, हेॾी वॾी सज़ा खां बचण लाइ दिलि खोले ख़र्च करण वारनि माण्हू मां थो लॻे। पर मूं वटि त कुझु बि कोन्हे। ॿुध साजन ॿुध, मां तोखे चयो न त सुञो आहे। सुञो आहे त सज़ा बि पाण लोड़ींदो, गीले था हलूंसि। साहब आहिनि कुझु पैसा, मां ॼाण थो। हिते रखीसि न, पहिरियों पकाई पियो करी त मुफ़्त में छॾे ॾियनि। हाणे हल तूं मस्जिद जो पासो वठ, ॿी का गश्तारी टीम आई त खंबे खणी वेंदई। सभु असां वांगुरु रहम दिलि न हूंदियूं आहिनि। हल हल, महिरबानी साहब, हलो महिरबानी। नूरल वॾो दिलेर आहे, इन खे मारणु सवलो कमु न आहे। शींहं जो शिकार करण लाइ शींहं जी दिलि खपंदी आहे, सो उहा असां वटि त आहे ई कोन। जेकॾहिं हू जबल आहे बि न त वारीअ जो हिकु फूक ॾियांसि न त विखरी वञे। जबलनि खे जाइ तां हटाइण जो सोचींदे त तूं फना थी वेंदे। तुंहिंजी नायूं का जागीर ज़ालिम अमीर
नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾेरा तीर। बाबा साईं तव्हांखे त अलाह साईं बचायो आहे, न त इन नूर न त तव्हांजे मौत जो पूरो पूरो बंदोबस्तु करे छॾियो हो। अरे कमदार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हाँ जी बाबा जी। इहो मुंहिंजो वार बि विंगो करे सघियो? हाँ हाणे इहो मूंखे ॿुधाए त हिन नूरे खे मुंहिंजे हथां बचाईंदो केरु? मोहतार हिकु ॻाल्हि चवां, चवण खां बग़ैर रही बि कोन सघंदे, चओ। मोहतार बाबा नूरल वॾो दिलेर आहे, इन खे मारणु सोलो कमु न आहे। शींहं जो शिकार करण लाइ शींहं जी दिलि खपंदी आहे, सो उहा असां वटि त आहे ई कोन। तूं इहा कहिड़ी बकवास थो करी कमदार? हाँ तुंहिंजो मतिलबु आहे त असां काइर आहियूं? हाँ न सरकार न, मुंहिंजो मतिलबु इहो आहे त नूरल सां वेर रखण जे बदिरां छो न असां हुन सां ठाह कयूं? कमदार मां पंहिंजे जानी दुश्मन सां ठाह कयां? इहो हरगिज़ न थी सघंदो, हरगिज़ न। मोहतार तव्हां बि बादशाह आहियो, मां को दिली ठाह करण लाइ थोरो ई थो चवां पियो। बाबा मथा छो थोरो ॻाल्हि खे सम्झंदा कयो। बाबा तव्हांजा सियासी दुश्मन बि घणा आहिनि, नूरल जहिड़ो दिलेर दोस्त थी सघे त घणा कम थी वेंदा। हा कमदार ॻाल्हि त वाक़ई कम जी कई। इहो इन करे त जेके दिलेर माण्हू हूंदा आहिनि न, उहे दिमाग़ खां कमु घटि वठंदा आहिनि, छो त पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु करे असां इन नूरे खां पंहिंजे फ़ाइदे वारो कमु वठी सघूं था। बिल्कुलु भोतार, बिल्कुलु ईअं ई। हाणे तव्हां ॻोठ भॻी आहे। हाणे इन नूरल ते हथ रखिणो ई पवंदो। तॾहिं त मां चवंदो आहियां हशमत ख़ान जी दहशत जो को टोड़ ई कोन्हे। हल रे हल नूरल, पहिरीं मुंहिंजो ॿिन्हिनि हथनि सां सलाम। शींहं बाबा शींहं, हिन तरह में त तो जहिड़ो शींहं पैदा ई कोन थींदो। असली ॻोठ सॼे खे टांटा जेकी ॾाढी टांटा। सलाम आहे मुंहिंजो उन अमर खे, शींहणी बाबा शींहणी, जहिड़ो शींहं ॼणियो आहे, तो जहिड़ा माण्हू हिते काथे ॼमता बा। हशमत ख़ान जहिड़े हेॾे वॾे जबल खे बाबा बनी बोरा करे छॾियो अथई। अरे जबल, हा सादो जबल, जेकर हू जबल आहे बि न त वारीअ जो असल हिकु फूक ॾियांसि न त विखरी वञे। ओ त मुंहिंजो नालो आहे नूरो। ऐं नूर जी नाकेली जंहिंखे पवे न उनखे ॾींहं जा बि तारा ॾेखारे छॾे। यार नूरल ॾिसो न, पंहिंजे में हुजत कंदो आहे न। यार हवाला करे 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 असली दिमाग़ हेॾो थी वियो आहे। हाणे को कट चांहि जो त दिमाग़ पंहिंजी जाइ ते अचे। अरे हेॾे भेरा तूं वात पए छा थो ॾिसे? बाबा नूरल जो हुकुम आहे, अधु खड़िया चांहि जो त को वात मिठो कयूं। हा खणिया अरे हाणे उथो त उथो, हले वञी वे, होॾे वे त चांहि मिलाई थी। उथो। छो नूरल, हाँ छो हिते उथी वञी होॾे चांहि पिया, तोसां गॾिजी छो न पिया? ऐं सॼो ॻोठ मूंखे नथो भाए, ऐं जेकॾहिं तोसां मूंखे ॾिसंदा न त इहे सभु मूंखां टिजंदा, ऐं तुंहिंजो असरु मूं ते बि अची वेंदो, मां बि मुड़ुसु माण्हू थी वेंदुसि। ऐं चवंदा त हाकू हवाली जी नूरल सां यारी आहे, असली मथो मथे ते। ए नूर जी यारी एतिरी सस्ती न आहे, या तो जहिड़ा कतार में चबियनि। नूरल सां यारी उहो रखे जेको सिर जो सांगो लाहे छॾे। बेशक बाबा, मञोसीं नूरल, मञोसीं बाबा। जहिड़ो तूं दिलेर आहे न, तहिड़ा तुआरा यार सोढल ऐं जुमो बाबा तुंहिंजे मथां सिर ॾियण लाइ बि तयारु आहिनि न, रुगो बसि तुंहिंजी यारी निभाइण लाइ। हुननि जे रत जे फुड़े अचो, हिसाब वठो त हशमत ख़ान खां हिसाब। ओ त मुंहिंजो नालो आहे नूरो। ऐं नूर जी जंहिंखे नाकेली पाए न उनखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾे, सम्झे?
नूरल इन करे ई त चवां थो न, बस मुते हथ रख, इहे सभु तोखे बि हिकु मुड़ुस माण्हू दोस्त मिली वेंदो, वॾियूं वॾियूं ख़बरूं आणे ॾींदो मां, हट परे सपा। बस हाणे बस, घणा हवाले न हण, इज़त सां तूं चांहि तो पी ऐं तो निकिरी वञ, न त मुंहिंजो नालो थी नूरो। नूरो ऐं जेकॾहिं नूरे जी नाकेली पई न, तोखे बि ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदो, सम्झाई? हिन खे तूं चांहि पीआरे, हे तो माल था कढी छॾिजांइसि, ऐं त जेकॾहिं घणो टाइम वेहे न ऐं कॾहिं गिला करे ॿुधाइजांइ मूंखे त कुहाड़ी हणां। ओ बेरा अधु चांहि मां न आहियां पीअंदो, कहिड़ो तो पंहिंजे घरों था पीआरियो हा? हे नूरो चई वियो अथव सॼो कोप चांहि जो भरिया, ऐं हा थधे पाणी बि पीआर। हा सॼी रे कहिड़ा तो पंहिंजे घरों था पीआरियो। रस्ते तां हटी वञ दिलबरा। मां पंहिंजे रस्ते सां आहियां, तूं मुंहिंजे रस्ते खां हटी वञ। मां न, पर तो मुंहिंजो रस्तो वरितो आहे, हटाइण मूंखे ईंदो आहे। उहे के कख पन हूंदा जिन खे तो हटायो हूंदो, जबलनि खे जाइ तां हटाइण जो सोचींदे त तूं फना थी वेंदे। अहिड़ा कचे मथे जा जबल केई मां मिटीअ जा ढेर बणाई वेठो आहियां। त पोइ आज़माए ॾिस पंहिंजी ताक़त खे त तुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे। छा थियो सुराण जा पी? मुंहुं जो पनो ई लथो पियो थी, ख़ैर त आहे न? सुरहान अचणी हुई, इन करे दिलि ख़ुशि हुई, पर अॼु फ़ोन करे ॿुधायईं त मां 2 ॾींहंनि खां पोइ ईंदसि, इन करे उबाणको थी वियो आहियां। बसि ॻाल्हि बि आहे, पर हिकु ॻाल्हि में सुठो आहे त सुराण हेॾे नथी अचे। इहो वरी कीअं? ॾिस हिते केतिरा मामला लॻा पिया आहिनि ऐं कोड़ल वारा बि ज़ोर लॻाई वेठा आहिनि। जेकॾहिं उहा हिते ईंदी त उनखे ख़बर पइजी वेंदी त उहो खून बाह में ॾिनल आहे। हा सुरहान जी माउ, ॻाल्हि त सुरहाना सच चई अथई। न सुरहान खे इन ॻाल्हि जी बिड़क बि न ॾियणु ॾींदुसि। बसि ख़ुदा करे मामिलो ख़ैर सां गुज़री वञे, मूंखे त ॾाढी ॻणती आहे। ख़ुदा ख़ैर कंदो, दिलगीर न थी, अलाह वॾो आहे। ॻोठ मां ई त ख़बर पई आहे मूंखे त तुंहिंजे होटल ते वेही चांहि जूं चुस्कियूं भरींदे ॾोहारी वेही रिथाबंदी कंदा आहिनि। राज़ी रहे या रंज रहे बोतार, बांह त असां बि कोन ॾींदासूंसि। धीअ सुराण जो संग घुरण आयो आहियां। मां चाहियां थो त सुराण ऐं कामिल सॼी ज़िंदगीअ जा साथी बणिजी वञनि। तुंहिंजी नायूं का जागीर, ज़ालिम अमीर वॾेरा तीर। तुंहिंजी नायूं का जागीर, ज़ालिम अमीर वॾेरा तीर। हा, तुंहिंजो शेरल नालो आहे? हा साहब, मुंहिंजो नालो आहे शेरल। होटल हलाईंदो आहीं? जी साहब, तमामु पुराणो आहे होटल मुंहिंजो, बाबा जे दौर खां वठी। सुबुह सवेर खोलींदो आहीं ऐं राति जो देरि सां बंदि कंदो आहीं? बिल्कुलु सरकार, बिल्कुलु। मतिलबु त चोरनि चकारनि ऐं फोरनि जो ऐं ॾोहारनि जो ॻड़ो आहे तुंहिंजो होटल? न साहब, बिल्कुलु न, मां तमामु शरीफ़ माण्हू आहियां। सभु ख़बर आहे मूंखे, राणो नालो आहे मुंहिंजो, मूंखां कुझु बि ॻुझो न आहे। मां सच थो चवां सरकार, भले साख वठो या भले ॻोठ वारनि खां ई पुछा कयो त मां शरीफ़ माण्हू आहियां। ॻोठ मां ई त ख़बर पई आहे मूंखे त तुंहिंजे होटल ते वेही चांहि जूं चुस्कियूं भरींदे
ॾोहारी वेही रिथाबंदी कंदा आहिनि। न सरकार, इहा मुंहिंजे मुखालफ़नि ग़लति ख़बर ॾिनी हूंदी तोखे। होटल हलाइणो अथई या बंदि करे हार पे करण जो शौक़ु अथई? साहब होटल, साहब होटल। तुंहिंजो होटल हिक ई तरीक़े सां हली सघे थो। कहिड़ो तरीक़ो साहब? मूंखे हर हफ़्ते हिसाब खपे ऐं उन मां बि अधु जो अधु। जेतिरो कमाए उन मां अधु मूं वटि पहुचाईंदे त सुठो रहंदे, न त अहिड़ा केस ठोकींदो मैं जो ज़िंदगी जेल में ॻरी वेंदई। कुझु रहम सरकार, थोरो हल्को हथु रखो। मुंहिंजे बचड़नि जी रोज़ी आहे, मां न ॾेई सघंदुमि। एतिरी बचत बि कोन्हे साहब। इहो मुंहिंजे मथे जो सूर न आहे। हल हाणे तूं वञी सघे थो। कमदार तोखे त ख़बर आहे त कोड़ल 2 टे चक्कर अॻु में बि आयो आहे ऐं कल्ह बि आयो हो, सो हाणे पंध करे हो बि थको आहे। तोखे त सॼी ख़बर आहे। हाणे ॿुधाए त हुनखे कहिड़ो जवाबु ॾियूं? सर ॿांह त असां बि कोन ॾींदासीं, छो त मुंहिंजे पुट जी मंग आहे ऐं न को हू ई छॾण लाइ राज़ी आहे। पर जेकॾहिं कोड़े ज़िद कयो त 5 जिरे बि ज़मीन ॾेई छॾींदासीं कोड़े खे। बाबा साईं ठीकु आहे, कोड़ो आहे त उबती खोपड़ी, पर कोशिशि कयां थो त राज़ी करे वठांसि। आहे त मुश्किल, वरी बि ॾिसिजे। राज़ी रहे या रंज रहे बोतार, ॿांह त असां बि कोन ॾींदासूंसि। ॾिस कमदार, चइनि चङनि फ़ैसिलो कयो आहे ऐं ॻाल्हि वज़न वारी आहे कोड़ल जी। बहरहाल पोइ बि कोड़ल मुखियारी आहे, कोशिशि कयूं था। पर जेकॾहिं ज़मीनारी ॻाल्हि ते राज़ी नथो थिए कोड़ल न, त संग जी ॻाल्हि हुनजी में वज़न रहंदो। ठीकु आहे बोतार, ठीकु आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। जेको थियो त ॾिठो वेंदो। चूड़ियूं त असां बि कोन पाए वेठा आहियूं। थधो थी कमदार, थधो थी, ॾिसूं था, कुझु न कुझु करे था वठूं। तूं घबराए न, ठीकु आहे न? ठीकु आहे। जी साहब, मूंखे घुरायो अथव, ख़ैर त आहे? पुलिस ऐं ख़ैर खोड़ो ई नथो लॻे। छा थियो आहे? ॾिसण में त शरीफ़ थो लॻी ऐं 5 वक़्त निमाज़ी बि आई, पोइ बि अहिड़ा फॾनि वारा कम करे छो थो? फॾनि जा कम? मूं सम्झो कोन। रेस हशमत ख़ान ॻोठ जो चङो आहे ऐं तूं हुन सां अटकियो वेठो आहीं। हशमत ख़ान भली ॻोठ जो वॾो आहे, पर हुन जेको कमु कयो आहे उहो ॾोह आहे। क़ौम ऐं इंसाननि सां दुश्मनी कई अथई, दुश्मनी। सभु ख़बर आहे मूंखे, कुझु कोन कयो अथई। जो तो अचे ममण मचायो आहे। बसि मां हाणे वञा? मूंखे सिर्फ़ु इन लाइ घुरायो हुई, हशमत ख़ान जी वकालत करण जे लाइ। हा, प्यार सां सम्झाइण लाइ तोखे घुरायो हुयमि। प्यार में शराफ़त सां सम्झी वञ त सुठो अथई, न त राणो ॿी ॿोली बि सम्झाइणु ॼाणींदो आहे। बहितर हिन में अथई त केस वापसि वठि। केस त मां कॾहिं बि वापसि कोन वठंदुमि। ठीकु आहे, ॾिसूं था। हिशमत ख़ान, असां इंक्वायरी कमेटी जा मेंबर आहियूं। भली करे आया, भली करे आया। उमेद त मूं ताईं पहुचण में अव्हांखे का बि तकलीफ़ कोन थी। अव्हां जे ख़िलाफ़ कंप्लेन आहे त अव्हां स्कूल जी बिल्डिंग में घोड़नि जो तंबेलो क़ाइमु कयो आहे। न साईं, बिल्कुलु बि न। इहो त बेबुनियाद इल्ज़ाम आहे मूं ते। मां भला स्कूल खे तबेलो बणाईंदुसि? कॾहिं बि न, बिल्कुलु न। कहिड़ो सबूत आहे अव्हां वटि त इल्ज़ाम कूड़ो आहे? सरकार, अव्हां इलाही पंधु करे आया आहियो। तरसो, आराम कयो, मानी खाओ ऐं मुंहिंजे बाग़ात जे ताज़नि मेवनि जो रस पियो। इन खां पोइ जीअं चवंदो उअं ई कंदासीं। असां हिते पिकनिक करणु न, पर इंक्वायरी करणु आया आहियूं। उन करे असांखे उते वठी हलो जिते स्कूल या तबेलो आहे। स्कूल ई आहे सरकार, बिल्कुलु स्कूल ई आहे। सॼे ॻोठ जा ॿार उते पढ़ंदा आहिनि। मां पंहिंजा ॿार बि उते पाण छॾे ईंदो आहियां। असां विज़िट करणु था चाहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, अचो अचो, मां अव्हांखे विज़िट करायां। अचो अचो, वेलकम, अचो। वाह भाॼई वाह,
वरियनि खां पोइ तुंहिंजे हथनि जी मानी खाई सवादु अची वियो। वाह वाह। अदा तव्हां त अचो ई वरियनि खां पोइ था, ऐं जेकॾहिं अचो हर हफ़्ते त सुराण खे बि वठी अचो त गॾिजी मानी खाऊं ऐं मज़ो बि अची वेंदो। अदा तूं अची रहियो है त सुराण खे बि वरितियूं अची हा, अॼु सिक लॻी हुई। हा, पर मां पाण ॼाणी वाणी उन्हनि खे कोन वठी आयो। पर अदा छो? छो त अॼु जेका ॻाल्हि आऊं तव्हां सां करणु आयो आहियां उहा उन्हनि जे साम्हूं न पए करणु चाहियां। हा अदा चओ, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? अदा अॼु आऊं सवाली बणिजी तव्हांजे दर ते आयो आहियां, ख़ाली न मोटाए। यार हे तूं कहिड़ियूं परावन वारियूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं? तूं त सगन भाइरनि खां बि वधीक आहीं, हुकुम कर। हा दा हुकुम कयो न। दरअसल आऊं धीअ सुराण जो संग घुरण आयो आहियां। मां चाहियां थो त सुराण ऐं कामिल सॼी ज़िंदगीअ जा साथी बणिजी वञनि। इनकार न कयो अदा। अदा तव्हांखे त ख़बर आहे त सुरहान नंढपण खां ई मुंहिंजे भाइटे मलूक जे नाले थियल आहे। ख़बर अथमि अदा, बिल्कुलु ख़बर अथमि। अदा पोइ बि तव्हां इहा ॻाल्हि कई आहे। भाॼई इहो नंढपण जो रिश्तो हुयो जेको तव्हांखे करिणो ई कोन हो, ऐं हाणे तव्हां इनखे निभाइण जा पाबंद हरगिज़ न आहियो। इहो सभु चवणु सवलो आहे अदा, पर असांजूं रीतूं रस्मूं उहे बि त आहिनि न। रीतूं रस्मूं इंसान जे भलाईअ लाइ हूंदियूं आहिनि, इन लाइ न त ग़लति खे बि मञिजे। भला तव्हां पाण ई ॿुधायो त सुराण ऐं मलूक जो को जोड़ आहे? इहो त ठीकु आहे अदा, पर इहो सम्झी सघां थो त रवायतूं टोड़णु एॾो सवलो कमु न आहे, ऐं ही रिवायतूं असांजे औलाद जी ख़ुशीअ खां वधीक न आहिनि। तव्हां भली सोचो, कोई जवाबु ॾिजो। तुझी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾे